अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां आहियो पारस न्यूज़ शामिल कयूं था। उॾेरोलाल मां मुमताज़ अली वरिहा जी रिपोर्ट। नसरपुर शहर जे रहवासी मुस्तफ़ा चुटो, मंठार चुटो, वसीम चुटो, अली वारस ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो त असांजा टे माण्हू अबू बकर चुटो, नसीर चुटो, मुराद चुटो टंडो अलायर कोरट तां हाज़िरी ॾेई वापसि अची रहिया हुआ त एसएचओ नसरपुर अलण अब्बासी उन्हनि खे टालपुर स्टॉप वटि रोके गिरफ़्तार करे थाणे ते वठी वियो। उन बैदि अलण अब्बासी उन्हनि खे आज़ादु करण लाइ 5 लख रिश्वत तलब कई। रिश्वत न ॾियण ते एसएचओ नसरपुर असांजे माण्हुनि खे 2 किलो चर्स में चालान करे छॾियो आहे। इन्हनि वधीक चयो त एसएचओ नसरपुर मुखालफ़नि जे चवण ते असांजो जीवन झंझाल करे छॾियो आहे। हिकु न ॿिए ॾींहुं असांजा नौजवान खंभे उन्हनि ते कूड़ा केस दाख़िल करे रहियो आहे। एहतजाज कंदड़ चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, आईजी सिंध ऐं डीआईजी हैदराबाद खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी असांजे नौजवाननि ते दाख़िल कयल कूड़ा केस ख़तमु करे असां सां इंसाफ़ कयो वञे।